अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा ॿारींदे शब पिरह बाखूं कढियूं, मोट मरां थी मेधरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब कां गुॾारियम काक जा। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 डिसंबर 2024 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि दुनिया जी कुंड कुड़छ में। जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। मौसम नेठि पासो बदिलायो आहे ऐं उतर ओत ॾिनी आहे त सियारे जूं सर्द हवाऊं बि शुरू थी वियूं आहिनि। थधि में बि इज़ाफ़ो थींदो पियो वञे। उन सां गॾोगॾु नज़रे ज़ुकाम समेत केतिरनि बीमारियुनि करे खयो आहे। पाण वटि त हू बि इलाजूं सहूलियतूं न हुजण जे बराबरि आहिनि। सरकारी अस्पतालूं या त कोस घर बणियल आहिनि या वरी रेफर सेंटर बणिजी वियूं आहिनि। इन जे करे माण्हू खे पाण बचाइणो पवंदो ऐं पंहिंजे इलाज लाइ कोशिशूं करणियूं पवंदियूं। तॾहिं त चवंदा आहिनि इलाज खां एहतियात बहितर आहे। तब्दील थींदड़ हिन मौसम में पंहिंजो एहतियात ज़रूरु करणु खपे। न सिर्फ़ु एहतियात करणु खपे, पर जेकॾहिं माण्हू साहिब हैसियत आहे त पाड़े में को अहिड़ो फ़र्द बि हूंदो जिन जे ॿारनि वटि गरम कपिड़ा बि कोन हूंदा, के जर्सियूं बि कोन हूंदियूं, जिन वटि शायदि चेपल बि न हुजे, उन्हनि जी सार बि लहणु ज़रूरी आहे। छो त सियारो न त ग़रीब ॾिसंदो आहे न अमीर ॾिसंदो आहे। सीउ ग़रीब खे बि लॻंदो आहे त वरी अमीर खे बि लॻंदो आहे। पर छा आहे त अमीर माण्हू वटि हीटर समेत अनेक सहूलियतूं हूंदियूं आहिनि जिन वसीले हूअ पंहिंजो बचाव पाण कंदो आहे। पर ग़रीब माण्हूअ जे घर जूं दीवारूं बि एतिरियूं ऊचियूं न हूंदियूं आहिनि जो उहे सियारे जी हवा खे रोके सघनि। ऐं पोइ उन्हनि जी कैफ़ियत अहिड़ी हूंदी आहे जीअं भलारे भिट धणी चयो, उतर ॾिनी हो त न मूं सवड़ न घबरो, चारे चुनी पोइ त मूं रेड़ींदे राति वई। इन जे करे अहिड़नि माण्हुनि जी सार ज़रूरु लहो। प्रोग्राम खे ध्यानु ऐं मुहबत सां ॿुधण लाइ अव्हांजा लख थोरा। हिन वक़्तु सिंध धरती केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। सच त इहा आहे जो केतिरा ई ख़तरा ऐं ख़दशा तोड़े जो चैलेंज दरपेश आहिनि। सिंध ऐं फ़लस्तीन हिकु जहिड़ा आहियूं ख़तरा ऐं चैलेंज जे उनवान हेठि कोपरस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जूणे जो लिखे थो। 20वीं सदी खे आज़ादी जी सदी सॾियो वेंदो आहे। उन दौरान क़ौमी आज़ादियुनि जो अहिड़ो सिलसिलो शुरू थियो जंहिंजे नतीजे में दुनिया जूं ख़ासि करे एशिया ऐं अफ्रीका जूं लातइदाद क़ौमूं ग़ुलामी जा गट टोड़े ऊचे घाट सां दुनिया जे नक्शे ते निर्वार थियूं। अक़वाम मुतहिदा जे ठहिण वक़्तु उन जा 51 मेंबर हुआ, जिन जो तइदादु हाणे 200 ताईं पहुची चुको आहे। अलबत्ता कुझु क़ौमूं अञा अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजी आज़ादी ख़ुदि मुख़्तियारी ऐं ख़ुशहाली लाइ हथ पेर हणी रहियूं आहिनि। उन्हनि मां फ़लस्तीन ऐं सिंध जी सूरत हाल जूं हिकु जहिड़ा आहियूं अॼोके मज़मून जो मौज़ू आहिनि। उन जी निशानदेही करण लाइ सभ खां पहिरियां मूं 2014 में उन वक़्तु मज़मून लिखियो जॾहिं सिंध जी ज़मीन ते कब्ज़नि जे सिलसिले में हिकु वधीक ऐं तमामु वॾो मनसूबो बहिरिया टाउन शुरू कयो वियो। पहिरीं उहो मज़मून लाहौर जी अंग्रेज़ी अख़बार डेली टाइम्स में ऐं उन खां पोइ अवामी आवाज़ में सिंध फ़लस्तीन जे रस्ते ते जे सिरे हेठि छपियो। उन खां पोइ सिंध जी सियासी लुग़त में सिंध ऐं फ़लस्तीन जो इस्तिलाह सरसरी तौरु इस्तेमालु थींदो आहे। अॼु उन्हनि हिकु जहिड़ा इन बाबति कुझु वधीक तफ़सील सां ज़िक्र कंदासीं। सभ खां पहिरीं वॾी ऐं आम हिकु जहिड़ाई त उहा आहे त ॿी आलमी जंग खां पोइ लॻभॻि साॻिए वक़्त ते 2 अहिड़ा मुल्क मज़हब जे बुनियाद ते वजूद में आंदा विया जेके अॻु में मौजूदु न हुआ, इसराइल ऐं पाकिस्तान। ऐं हाणे उहा तारीख़ी हक़ीक़त आम जाम बणिजी चुकी आहे त उन जे क़याम जे पोयां
डहंदड़ साम्राज्य यानी बरतानिया ऐं उभरंदड़ साम्राज्य अमेरिका जा मुफ़ाद हुआ। सोवियत यूनियन जी सरपरस्ती में कम्युनिज़म जी क़ुवत खां ख़ौफ़ज़दो थी उन्हनि आलमी सरमाएदार मुल्कनि मज़हबी जनूनियत खे उभारियो। हिकु हंधि सैहूनियत जी शक्ल में, ॿिए हंधि इस्लाम जे नाले में। इसराइल वारा पंहिंजी मज़हबी रियासत खे जाइज़ बणाइण लाइ बाइबल खे बुनियादु था बणाइनि, जॾहिं त पाकिस्तान वारा मज़हब जे नाले में क़ाइमु कयल रियासत खे जवाज़ मुहैया करण लाइ मोहम्मद बिन क़ासिम जी सिंध ते हमले खे बुनियादु बणाईंदा आहिनि। बरतानवी साम्राज्य पंहिंजे मुफ़ादनि लाइ पहिरीं आलमी जंग दौरान तुर्कीअ जी इस्लामी ख़िलाफ़त ख़िलाफ़ अरब नेशनलिज़म खे हथी वठराई। पोइ वरी ॿी आलमी जंग ताईं अरब यानी फ़लस्तीनी नेशनलिज़म जे मुक़ाबले में मज़हब जे बुनियाद ते यहूदियुनि खे मुनज़िम कयो। ॿिए तरफ़ निढे खंड में इंडियन नेशनलिज़म ऐं कम्युनिज़म जे मुक़ाबले लाइ मुसलमान क़ौम जे तस्वर खे हथी वठराई। हिकु पासे इसराइल, ॿिए पासे पाकिस्तान। फ़लस्तीन ऐं सिंध ॿई सेटलर कॉलोनियलिज़म जो शिकार आहिनि। फ़लस्तीन में उहो आख़िरी ॾाके ते आहे, जॾहिं त सिंध में उहो तेज़ी सां वधंदड़ आहे। 1917 जे बाल्फोर डिक्लेरेशन सां यहूदियुनि खे फ़लस्तीन में आबाद करण जी मुनज़िम तहरीक शुरू कई वई, जंहिंजे नतीजे में इसराइल ठहियो ऐं वरी इसराइल रियासत वधीक आबादकारी जो ज़रियो बणिजी रही आहे। सिंध में पाकिस्तान जे ऐलान सां मुसलमान आबादकारनि जी शुरूआति थी। उनखां पोइ मज़हब जे नाले ते क़ाइमु कयल पाकिस्तानी रियासत मनसूबे सां लॻातार धारी आबादकारी खे वधाए रही आहे। उहा ईअं वधंदी रही त उन जा नतीजा फ़लस्तीन जे पस मंज़र में कहिड़ा निकिरंदा, इहो ख़्यालु हर मुहिब वतन सिंधी खे परेशान करण लाइ काफ़ी खां वधीक आहे। सेटलर कॉलोनियलिज़म खे वधीक सम्झण ऐं उनजे नतीजनि खे ॾिसण लाइ अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया जी सूरत हाल ते नज़र विझिजे, जिते असलोकनि माण्हुनि मां हिकिड़नि जो क़त्लेआम करे ख़ात्मो कयो वियो, जॾहिं त ॿियनि खे ॿिए दर्जे जो शहरी करे रखियो वियो आहे। फ़लस्तीन में बि हिकिड़नि धरती धड़ियुनि खे क़त्ल कयो वेंदो रहियो आहे, ॿियनि खे ॾेह निकाली ॾिनी वई, जॾहिं त टियनि सां ॿिए न पर टें दर्जे वारो वर्ताव कयो पियो वञे। हिते बि हिकिड़नि सिंधियुनि खे जबरी बेवतन कयो वियो, जॾहिं त हज़ारे सालनि खां रहंदड़ ऐं दुनिया खे शानदार तहज़ीब ॾींदड़ सिंधियुनि जे हिते पंहिंजी धरती ते रहंदड़ हिसे लाइ ॿाहिरां आयल वज़ीर-ए-आज़म चयो, सिंधियुनि जी तहज़ीब उठ ऐं गॾु चारींदड़नि वारी आहे, उनजो तहफ़ुज़ करण जी का ज़रूरत कान्हे। सिंधियुनि जे मज़ाहमती कल्चर करे हाणे ईअं चवनि त कोन था, पर मज़हब जे नाले में आयल ॿाहिरियां पाण खे मोतबर सम्झनि ज़रूरु था ऐं इहा बि दावा कंदा रहंदा आहिनि त सिंध जा शहर, ख़ासि करे उन्हनि ॿाहिरां आयलनि मुहाजिरनि ऐं पंजाबियुनि आबाद ऐं तरक़ी याफ़्ता कया। सिंध ऐं फ़लस्तीन विच में हिकु जहिड़ाई इहा बि आहे त फ़लस्तीन में आयल इब्तिदाई आबादकारी जी अक्सरियत फ़लस्तीनी अरबनि सां गॾिजी रहण ऐं रोज़गार करणु पई चाहे, पर सैहूनी रियासत जे अलम बरदारनि पंहिंजे मुस्तक़िल मुफ़ादनि ख़ातिर ईअं थियणु न ॾिनो। सिंध में बि 1901 जमड़ाहू कैनाल खां आयल पंजाबी आबादकारनि जी अक्सरियत मक़ामी सिंधियुनि सां रली मिली सिंधी थियण वारे अमल मां लंघी रही हुई ऐं केतिरा त ॿोली ऐं कल्चर जे लिहाज़ खां बि सिंधी थी चुका हुआ, पर रियासती हुक्मरान पंहिंजे मुस्तक़िल मुफ़ादनि खे महफ़ूज़ बणाइण जी कोशिश में ख़ासि तौरु वन यूनिट ज़रिए उन्हनि खे सियासी तौरु सिंधियुनि खां कटे पंहिंजो साथारे बणाइण जी कोशिशि कई। साॻी तरह हिंदुस्तानी मुहाजिरनि जो वॾो तइदादु ख़ासि करे सिंध जे निढनि शहरनि में बि मक़ामी आबादी सां मिली रहियो हो, पर पहिरियां लियाक़त अली, हाशिम रज़ा टोले ऐं बाद में MQM उन अमल खे रोकियो। अञा हिकु जहिड़ाई इहा आहे त 1930 जे ॾहाके दौरान अरब हायर कमेटी फ़लस्तीन में आबादकारी जे मसइलनि ते अंग्रेज़ हुक्मरान सां कंप्रोमाइज़ करण जी कोशिशि कई, पर अंग्रेज़ पंहिंजे मनसूबे ते अमल कंदा रहिया ताजो 1948 ताईं इसराइल जे क़याम ऐं नुख़बा ताईं सूरत हाल पहुची वई। उनखां पोइ फ़लस्तीनियुनि जेका जदोजहद कई आहे ऐं पंहिंजी क़ौमी बका जी जंग विढ़ी आहे, उनखां दुनिया वाक़ुफ़ु आहे। उनजे बावजूदि अॼु 2024 कहिड़ी सूरत हाल आहे, सा बि दुनिया सां गॾु असांजे अखियुनि अॻियां आहे। असां सिंधी बि चङाई जे आसिरे ते कंप्रोमाइज़ कंदा आया आहियूं। पाकिस्तानी रियासत लाहौर करारदाद खां वठी फेडरेशन जे नाले में बदतरीन क़िस्म जी मरकज़ियत पसंदि शक्ल इख़्तियार करे चुकी आहे, जंहिंजो अमली इज़हार 1973 जो आइन आहे, जंहिं ज़रिए हिकु तरफ़ वॾे पैमाने ते धारी आबादकारी कराई पई वञे त ॿिए पासे समूरा कुदरती वसीला
ऐं आमदनी जा ज़रिया सिंध ऐं सिंधियुनि खां खसे मर्कज़ जी मिल्कियत बणाया विया आहिनि। पर असां अञा कंप्रोमाइज़ कंदा पिया अचूं। उनजो हिकिड़ो मिसाल 18वीं आईनी तरमीम आहे, जंहिं ते दोल शरणायूं वॼायूं वियूं त हाणे सिंध खे हक़ मिलंदा। दानिश्वरनि चयो त हू दुरुस्त समत में पहिरियों क़दम आहे। असां ॿिए क़दम जे आसिरे में रहियासीं, होॾां असांजा पेर पिया कढिया वञनि। एपेक्स कमेटी ऐं CIFC जहिड़ा इंतिज़ामी इदारा असांजे पाणी, कुदरती वसीलनि ऐं ख़ुदि ज़मीन ते कब्ज़े जा फ़ैसिला पिया कनि ऐं 18वीं तरमीम वारो आइन भेलड़ो मुंहुं कयो ॾिसी रहियो आहे। फ़लस्तीनियुनि खे बि ईअं बरियास्ती हल लाइ मुज़ाकरात जी न खुटंदड़ अमल जे आसिरे में रखियो वियो ऐं होॾां इसराइल संदन धरती ते कब्ज़ो कंदो पियो वञे। हिकु जेठाइनि जो सिलसिलो अणखुट आहे। हिकु मरहले ते फ़लस्तीनी 1947 ताईं आयल सेटलरनि खे क़बूल करण ते राज़ी थी विया, बशर्तिया के वधीक न अचनि। उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे इसराइल ऐं उनजे साथारी सरपरस्त मुल्कनि वधीक तेज़ी सां ॿाहिरियां यहूदी आबाद कराया। असां 1954 ताईं ॿाहिरां आयलनि खे क़बूल कयो त रियासत जे आशीर्वाद ऐं मदद सां धारी आबादकारी अञा घणी वधीक तेज़ी सां थी रही आहे, जंहिंसां सिंधियुनि जी पंहिंजी धरती ते अक़लियत में तब्दील थियण जो ख़तरो वधंदो पियो वञे। फ़लस्तीन में नयूं आबादियूं ऐं नवां शहर तमीर कया पिया वञनि, पर यहूदी आबाद करण लाइ जेके धरती धिणनि लाइ नोगो एरिया आहिनि। सिंध में बि ॾखण खां उत्तर ऐं ओलह खां उभर तरक़ी जे नाले में बेशुमार बंद सोसाइटियूं, कैंपूं, अॾा ऐं एसिताईं ते शहर तमीर कया पिया वञनि जेके आम सिंधियुनि लाइ ममनू इलाइक़ा आहिनि। उन्हनि जे अंदरि 90% धारिया आबाद आहिनि, जॾहिं त 10% उन्हनि जा दलाल ऐं साथारी सिंधी आहिनि। 2014 खां अॼु ताईं 10 सालनि जे अरसे में फ़लस्तीन ऐं सिंध जूं मुसीबतूं ऐं मुश्किलूं वधियूं आहिनि त मसइला बि वधीक संगीन थिया आहिनि ऐं वक़्त सां ॿिन्ही जूं हिकु जहिड़ायूं बि वधीक वाज़े थींदियूं पियूं वञनि। उन सां गॾु ॿिन्ही क़ौमनि खे दरपेश चैलेंज, ख़दशा ऐं ख़तरा बि वधंदा था वञनि। फ़र्क़ु रुॻो इहो आहे त फ़लस्तीन जी सूरत हाल मथां ई फ़ैसिलाइते मरहले में दाख़िल थी रही आहे, जॾहिं त सिंध साॻिए रस्ते ते पर पोइते आहे। चई सघिजे थो त फ़लस्तीनियुनि वटि सबक़ सिखण लाइ का फ़लस्तीनी सूरत हाल मौजूदु कोन हुई, पर असांजे आॾो इहा आहे जंहिंमां सबक़ सिखी ऐं तजुर्बो हासिल करे सेटलर कॉलोनियलिज़म जे मथां ई ख़तरनाक मरहले खां पाण खे बचाए सघूं था। कंहिं ॾाहे जो इहो ॾस वक़्ताइतो ऐं कारगर थींदो त ॿिए जे मुसीबतनि मां सबक़ सिखो, उन खां अॻु जो उहे मुसीबतूं तव्हां ते नाज़िल थियनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं क़ौम परस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जुनेजी जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा सिंधू दरिया में त पाणी जी खोट आहे ई आहे, पर पाणी ते जेको धाड़ो लॻी रहियो आहे, जेके नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि ऐं ईअं पाणी जा जेके नवां मनसूबा शुरू कया पिया वञनि, उन्हनि बाबति नामियारो लेखक नसीर मेमण लिखे थो, पाणी जी पैदावार वधाइण बजाए असांजा मनसूबा नवनि ज़ख़ीरनि जी तइमीर ऐं आपाशीअ वारनि इलाइक़नि खे वधाइण जो जनून आहिनि। जेकॾहिं उनजो सबबु ॾिसे त अंदाज़ो थींदो त वधीक मनसूबनि जो मतिलबु वधीक पैसा ई आहे। पर बरसातनि खां सवाइ सिंधू अक्सर पाणी जी खोट खे बर्दाश्त कंदो आहे। गुज़िरियल 25 सालनि खां इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी हर साल पाणी जी खोट जो ऐलान कयो आहे ऐं 1991 जे पाणी जे विर्छ वारे मुआहदे में शामिलु कयल पाणी जा हिसा मुख़्तस न कया आहिनि। अहिड़ी रीति सिंध हिन साल जी शुरूआति में इरसा पारां जारी कयल चोलिस्तान आपाशी स्कीम लाइ पाणी जी दस्तियाबी वारे सर्टिफिकेट ते सुवाल उथारियो आहे। गॾियल मुफ़ादनि वारी कौंसिल खे पंहिंजी समरी में दलील ॾिनो आहे त इरसा पंहिंजे वाटर अकाउंट 1999 खां 2023 ताईं ज़ाहिर थियल आहे त पंजाब ऐं सिंध खे सालियानो 13.7% ऐं 19.4% पाणी जी खोट खे मुंहुं ॾियणो पियो आहे। इरसा खां अॻु पंजाब पारां पेश कयल पाणी जी दस्तियाबी जी डेटा गुमराह कंदड़ हुई। उहो कुझु मौजूदा ऐं मुस्तक़बिल जे ज़रूरतनि लाइ कयल पाणी जे मिक़दार खे छॾे
ॾिनो। उन करे इज़ाफ़ी पाणी जी दस्तियाबी जो तासर पैदा कयो। उहो पिणु केतिरनि ई मौजूदा ऐं मुस्तक़बिल जे मुमकिन घटिताई जो ज़िक्र करण में नाकाम थियो। उन घटिताई जो तालुको भरंदे दरियाउनि जे वहिकरे 2.98 MAF हिंदुस्तान जे ओलहंदे दरियाउनि जो इस्तेमालु, 2 MAF क़ाबिल नदी जो अफ़गानिस्तान तरफ़ां मुमकिन इस्तेमालु, 0.5 MAF पाणी जे मुआदे में पाणी जी फ़राहमी जी उगाड़ी, हिकु शॉर्टफॉल, 1.5 MAF भाषा डैम स्टोरेज, 6.4 MAF महमद डैम, 0.88 MAF नाइगाज डैम, 0.16 MAF करम तंगी डैम, 0.9 MAF बोड वारा वाह जिनमें कच्ची, राणी, ग्रेटर थल, जलालपुर ऐं पाट फीडर, चश्मा, राइट बैंक केनाल, घटि में घटि निकिरंदड़ वहिकिरो समुंड, 8.6 MAF ऐं LBOD बहाली जो सामान। जेकॾहिं हिन खे गॾु करियूं, ईअं घुर्जनि जो मतिलबु हर साल 50.65 MAF पाणी। उहा रक़म हिकिड़े वॾे मार्जिन सां इज़ाफ़े वहिकरे खे 1999 खां 2023 ताईं कोटड़ी बैराज हेठां सरासरी सालियाने वहिकरे 14 मिलियन एकड़ फुट तौरु रिकॉर्ड कयो वियो। मजमूई तौरु सिंधु तास में 36.63 MAF पाणीअ जी सालियानी खोट आहे। कारपोरेट फार्मिंग लाइ हिकु वसी आपाशी वेब गैर अमली आहे। मुख़्तलिफ़ रिपोर्टूं आबहवा जी तब्दीली जे असरनि जे करे मुस्तक़बिल में दरिया जे वहिकरे जी ऊंदाही तस्वीर ज़ाहिर कनि थियूं। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे चेयरमैन ताज़ो ई हिकु परेशान कंदड़ डेटा शेयर कई। हुन इंकशाफ़ कयो त गुज़िरियल सालनि में मुल्क में बर्फ़ानी ग्लेशियर में 23.3% घटिताई आई आहे। हुन चयो त ग्लेशियर हर साल 3% जी ख़तरनाक शरह सां ॻरी रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में गुज़िरियल 5 सालनि में बर्फ़ानी मास जो 16% ज़ाया थी रहियो आहे। हुन ख़बरदार कयो त ग्लेशियर पिघलण जे नतीजे में आरज़ी पाणी जे इज़ाफ़े जो नतीजो थी सघे थो, पर डिघे मुदे वारा असर ख़राब हूंदा। कारपोरेट फार्मिंग लाइ हिकु वसी आपाशी जी मनसूबाबंदी करणु हिकु गैर अमली मनसूबो आहे। ग्रेटर चोलिस्तान स्कीम में चनाब नदी ते 3 डैमनि जी तइमीर शामिल आहे। उनमें चन्यूट डैम, विच रांझा डैम ऐं शाह जीवाना डैम शामिल आहिनि, जिन में मजमूई तौर ते 3.5 MAF पाणी ज़ख़ीरो थींदो। उन मनसूबे में सतलज नदी ते 2 बैराजनि, बहावल नगर ऐं हासलपुर बैराजनि जी तइमीर पिणु शामिल आहे। उन खां अलावा स्कीम में 195 किलोमीटर डिघो चन्यूट हासलपुर लिंक कैनाल शामिल आहे, जंहिंजी गुंजाइश 15,000 क्यूसिक ऐं 2 फीडर कैनाल आहिनि, जिन जी गुंजाइश 8,500 ऐं 5,500 क्यूसिक आहे। ग्रेटर चोलिस्तान स्कीम 6 मिलियन एकड़ खां वधीक कमांड एरिया खे सिराब करण लाइ ठहियलु आहे। जेकॾहिं असां निढे चोलिस्तान स्कीम ज़रिए 1.2 मिलियन एकड़ एराज़ी खे सिराब करण लाइ शामिल करियूं त उन इम्कानी तजवीज़ खे अञा बि वॾे मिक़दार में पाणी जी ज़रूरत पवंदी। मजमूई तौर ते कारपोरेट ज़राए जो दाइरो सिर्फ़ चोलिस्तान ताईं महदूद न आहे। अगस्त में क़ौमी असैम्बली जे इजलास दौरान फूड सिक्योरिटी वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर हुसैन इंकशाफ़ कयो त ग्रीन पाकिस्तान तहत सॼे मुल्क में 4.8 मिलियन एकड़ बंजर ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ मुख़्तस कई वई आहे। जीअं त कारपोरेट ज़रायत जा मनसूबा बैनुल अक़वामी वापार लाइ अनाज पैदा करण लाइ ठाहिया पिया वञनि। हिकु क़ाबिल एतमाद शयुनि जी फ़राहमी ज़रूरी आहे। हीअ कारपोरेट फार्मिंग खे बरक़रार रखण लाइ क़ाबिल एतमाद पाणी जी फ़राहमी जी ज़रूरत लाज़मी आहे। गुज़िरियल महीने मीडिया जे रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान ईंदड़ 3 खां 5 सालनि में सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, कतर ऐं बहरेन खां कारपोरेट फार्मिंग लाइ $6 अरब जी सीड़पकारी जी ख़्वाहिश रखे थो, जंहिंजो मक़सदु अॻु में मौजूदु 15 लख एकड़ ज़मीन ते पोख करणु आहे ऐं सॼे मुल्क में मौजूदु 50 मिलियन एकड़ ज़रे ज़मीन खे मशीनी बणाइणु। एॾी वॾी ज़मीन खे पोखण लाइ वॾे आपाशी नेटवर्क जी ज़रूरत पवंदी। अहिड़े वसी इंफ्रास्ट्रक्चर ऐं केतिरनि ई $बिलियन जहिड़ी सीड़पकारी खे बोर्ड जे ग़लति वहिकरे जे रहम करम ते नथो छॾे सघिजे।
मुसलसल पाणी जी फ़राहमी सिर्फ़ु दरियाहनि ऐं वाहन ज़रिए ई मुमकिन आहे। पंजाब जे पंहिंजे हिसे जो पाणी अॻु ई मौजूदु वाहन लाइ पाबंद आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि तॾहिं सम्झ में अचे थी जॾहिं सिंध हेठां वारो इलाइक़ो नवनि कमांड एरियाज़ जी तरक़ी ते ॻणती जो इज़हार करे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक नसीर मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। गुज़िरियल साल वांगुरु हिकु भेरो ॿीहर एमडीकेट टेस्ट 8 डिसंबर ते वरिती पई वञे। उहा केतिरी शफ़ाफ़ हूंदी ऐं बार बार साॻी टेस्ट छो थी वरिती वञे, इन बाबति ख़ूबसूरत लेखक सचल भट्टीअ लिखे थो। सिंध हाई कोर्ट जे हुकम ते गुज़िरियल साल जी हिन भेरे बि ॿीहर एमडीकेट टेस्ट 8 डिसंबर ते IBA सखर तरफ़ां वरिती पई वञे। गुज़िरियल साल बि कोर्ट सॻोरी टेस्ट जी की अॻुवाट ज़ाहिर थियण ते ॿीहर टेस्ट कंडक्ट कराई, पर नतीजो वरी बि साॻियो निकितो, बल्कि वधीक बेज़ाब्तगियूं आॾो आयूं। हिन भेरे डाउ यूनिवर्सिटी पारां एमडीकेट टेस्ट जो इनकाद थियो, जेतोणीकि हिन भेरे मुकमिल की आउट थियण जी का साबिती त न मिली, पर कई बेज़ाब्तगियूं ऐं नुक्स साम्हूं आया, जिन खे कोर्ट सॻोरीअ जे मुअज़्ज़ज़ जज साहिबान पंहिंजे फ़ैसिले में बयानु कयो आहे। जेतोणीकि कोर्ट सॻोरी तजवीज़ ॾींदे ॿीहर टेस्ट IBA कराची पारां कंडक्ट कराइण जी सिफ़ारिश कई, पर हाणे उहा टेस्ट को भवाइतो ख़्यालु बणिजी चुकी आहे, जो IBA कराची पंहिंजी लॼ बचाईंदे ठुप नाबरी वारे छॾी। घणनि हीलनि वसीलनि खां पोइ नेठि कूणो IBA सखर जे नसीब में निकितो, जंहिं लाइ सिंध सरकार 23 करोड़ रुपया बि मुख़्तस करे छॾिया। IBA सखर इदारे जे बानी निसार सदीकी जी मौजूदगी ताईं त मुल्क में तेज़ी सां अॻिते वधंदड़ इदारो हो, पर कुझु साल अॻु संसद वफ़ात खां पोइ हीउ इदारो हिकु रिवायती इदारो बणिजी चुको आहे। करप्शन स्कैंडल ऐं सियासी अक़रबा परवरी जहिड़नि इल्ज़ामनि जी ज़द में आहे। एतिरे ताईं जो इदारे ते क्रिमिनल चार्जिस बि लॻी रहियूं आहिनि। शर्म खां कंध झुकी वेंदो आहे जॾहिं मुअज़्ज़ज़ उस्तादनि खे मुजरमनि जे कटहरे में ॾिसंदा आहियूं। एमडीकेट टेस्ट जी ज़िम्मेवारी मिलण शर्त इदारे अंदरि टेस्ट जे मामले ते घमाघमी शुरू थी वई आहे। ख़बरूं आयूं त टेस्टिंग जे इंचार्ज इस्तीफ़ा ॾेई छॾी, जंहिं मां सम्झी सघिजे थो त हिन भेरे बि गुज़िरियल साल जी टेस्ट जी का साफ़ ऐं शफ़ाफ़ मुनक़िद थियण जा इम्कान घटि आहिनि। मथां वरी हुकुमरान धुर हिन इदारे खे पंहिंजो अहिड़ो सियासी भर्ती करे बणाए छॾियो आहे जो सियासी इंजीनियरिंग जी तालीमी इंजीनियरिंग जे इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। त पोइ छा बार बार टेस्ट मुनक़िद करे ॿारनि खे ज़हनी करब में मुब्तला करण खां सवाइ के मुस्बत नतीजा साम्हूं आया आहिनि? बिल्कुलु न, बल्कि नओं तजुर्बो पहिरीं खां वधीक सुवाल निशान बणियो आहे। पोइ कहिड़ी वाट वठिजे जो लाल बि लभे ऐं प्रीत बि क़ाइमु रहे। असांजे करप्ट समाज में इहो त मुमकिन नथो लॻे जो कंहिं बि कम ते आङुर न खजे, पर मेडिकल जी फील्ड अहिड़ी आहे जंहिंजो सिधो वास्तो इंसानी ज़िंदगियुनि सां आहे। उन लाइ उहो लाज़िम आहे त टेस्ट सिस्टम जे बुनियादी ढांचे खे तब्दील कजे। मिसाल तौरु अदालत सॻोरी पंहिंजे फ़ैसिले में ऑब्ज़र्वेशन ॾिनी त उहो कीअं मुमकिन आहे जो मैट्रिक ऐं इंटर जे इम्तिहान में ॿार A ग्रेड खणे ऐं टेस्ट में 190 खां मथे स्कोर खणे। मां सम्झां थो त उहा हिकु कमज़ोर ऑब्ज़र्वेशन आहे। असां वटि इंटरमीडिएट बोर्ड में लख रुपया ॾेई आसानी सां A1 ग्रेड हासिलु करे सघिजे थो। मैट्रिक ऐं इंटर ॿार जी ओसर जो उहो मरहलो आहे जो को ॿार बोर्ड में बिना पैसनि भरण जे A ग्रेड बि पंहिंजी महिनत ते माणे थो, त उन लाइ टेस्ट में 190 जो स्कोर माण मुमकिन बणिजी सघे थो। पर जे को ॿार बोर्ड में पैसा भरे A1 ग्रेड मतिलबु 90% खां मथे मार्कूं खणे थो, त टेस्ट में उनजी घटि मार्कनि खणण जे इम्कान खे बि रद्द नथो करे सघिजे। उन लाइ जे एमडीकेट टेस्ट में तवाज़न ऐं शफ़ाफ़ियत आणी आहे त बुनियादी ढांचे खे तब्दील करणो पवंदो।
GMD केट टेस्ट में 10% मैट्रिक 40% इंटर जे रिज़ल्ट जूं मार्कूं रखियल आहिनि ऐं बाक़ी 50% मुनक़िद थींदड़ टेस्ट जे नतीजे जे आधार ते मजमूई तौरु रिज़ल्ट ठहे थो, जंहिंजे नतीजे में महिनती क़ाबिल पर ग़रीब ॿारनि सां ज़्यादती थिए थी। उन लाइ इहो ई बहितरु थींदो त मैट्रिक ऐं इंटर जे रिज़ल्ट खे शामिलु करण बजाए मुकमिल वरितल टेस्ट जे नतीजे ते इन्हिसार कजे, जंहिंसां बोर्ड ऑफिसनि में खुलियल करप्शन जा खाता बि बंदि थी वेंदा ऐं क़ाबिलियत ते ॿार अॻिते ईंदा। या घटि में घटि एतिरो त ज़रूरु कजे जो मैट्रिक ऐं इंटर जे नतीजे खे 10 खां 20% ताईं महदूद कजे। मूंखे यादि आहे त बोर्ड ऑफिस जे तालीम सां कयल नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ बि पहिरियों क़दम IBS अखर जे सरबराह निसार सिद्दीकी साहिबु खयो हो, जो हुन पंहिंजे इदारे में पंहिंजी निगरानी में कापी सिफ़ारिश ऐं पैसे खां पाक इम्तिहान वरिता, जो खणी हुन जा ग्रेड A1 कोन आया, पर हू पंहिंजी क़ाबिलियत ते अॻिते निकिरी विया। ॿियो त टेस्ट जे तरीक़ेकार खे बि बदिलाइण जी ज़रूरत आहे। दुनिया जे अक्सर मुल्कनि में कंप्यूटर बेस्ड टेस्ट वरिती वञे थी, जंहिंजा सुवालनामा तजियाती ऐं छंड-छाण जी नोए जा हुजनि था, जिन खे हल करण लाइ ॿार खे ज़हनी उथल पुथल खां कमु वठिणो पवे थो। ॿार ज़हनी वलोड़ खां कमु वठे थो, जेका हिकु ज़हनी ओसर जी बहितरीनु मश्क आहे ऐं ॿार जी क़ाबिलियत जो कारण बि। अमेरिका, चीन ऐं यूरोपियन मुल्कनि में घणे भाङे उहो ई मेथड इस्तेमालु कयो वञे थो। जे किन मुल्कनि में कंप्यूटर बेस्ड सिस्टम मुरविज न बि आहे त उते मेडिकल टेस्ट एतिरी टफ ऐं मुझल हूंदी आहे जो सुट खे सुलझाइण लाइ जफ़ाकशी करणी पवे थी, जंहिं कारण नाअहल ॿार वाइखा थी पवंदा आहिनि। असांजे पाड़ेसरी भारत जो मिसाल आॾो आहे, जिते इहो तरीक़ेकार इन करे अपनायो वियो आहे त जेकॾहिं कीअ या पर्चो लीक बि थी वञे त नाअहल ॿार लाइ इहो हल करणु मुमकिन न रहे। टियों हल इहो बि मुमकिन आहे त हर इदारो पंहिंजी मेडिकल टेस्ट पाण कंडक्ट करे, जीअं आगा खान यूनिवर्सिटी या केट जी टेस्ट वरिती वेंदी आहे। गुज़िरियल साल मुंहिंजी धीउ नस्ट इस्लामाबाद में केट जी टेस्ट ॾिनी, जेका कंप्यूटर बेस्ड हुई ऐं मैट्रिक इंटर जो रिज़ल्ट बि रुॻो 10% हो। ख़ुदि IBA बि पंहिंजो अलॻि टेस्टिंग सिस्टम रखे थो। उहो ॾिठो वियो आहे त अहिड़नि ख़ुदि मुख़्तियार इदारनि जी कारकर्दगी बि ॿियनि इदारनि या यूनिवर्सिटियुनि खां बहितरु आहे। जेतोणीकि उन तरीक़ेकार में अक़रबा परवरी जो इम्कान नज़र अचे थो, पर उन लाइ का पॉलिसी मुरतब करे अमल में आणे सघिजे थी। इहो बि इम्कानी पासो थी सघे थो जो इदारनि जे विच में मुक़ाबले जी डोड़ शुरू थी वेंदी, जंहिंजा नतीजा मुस्बत बि थी सघनि था त मनफ़ी बि। जहिड़ोकि तालीम जो मयार बहितरु थी सघे थो ऐं इदारनि जे विच में टकराव बि पैदा थी सघे थो, पर हिन अमल जो वॾो फ़ाइदो उन सूरत में मिली सघे थो जो पुठिते पियल इदारा या यूनिवर्सिटियूं हिकु जहिड़े माहौल में अॻिते अची सघनि था। असां जहिड़े समाज में जिते तबक़ाती तफ़रीक़ पंहिंजे जोभन ते हुजे, उते मयारी तालीम हेठें तबिके त छा पर विचें तबिके लाइ बि हिकु दीवाने जो ख़्वाबु बणियलु आहे। जेतोणीकि असांजो आइन समूरनि शहरनि खे हिकु जहिड़ो निज़ाम अर्पे थो, पर असां जे बुर्जवा जमहूरियत बार बार आइन ते चढ़त करे अहिड़ियूं तरमीमूं आणे थी जो हू अच्छे ऐं कार जा मालिक थी विया आहिनि। जुडिशल एक्टिविज़म जे ज़रिए जेको थोरो थको चेक एंड बैलेंस थींदो हो, सो बि हींअर 26 तरमीम वसीले उनजो दग बंदि कयो वियो आहे। हुक्मरान अशराफिया जे ॿारनि लाइ त तालीमी मैदान ओलह जा मुल्क आहिनि या हिते उहे तालीमी इदारा आहिनि जेके आम ॿार जी पहुच खां घणो परे आहिनि। बाक़ी तालीमी इदारा हुक्मरान जमायतनि जे वाठनि जा भर्ती यूनिट बणिजी चुका आहिनि। शायदि ई कंहिं मुल्क जी तालीम सां ईअं थींदो हुजे जेको हिते थी रहियो आहे। चवंदा आहिनि त जंहिं क़ौम खे तबाह ऐं बर्बादु करिणो हुजे त उनखां तालीम खसे वठो, पर असांजे हुक्मरान क़ौम खां सुठी तालीम खसे पंहिंजे इक़्तिदार खे तूल ॾिनो आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सचल भट्टी जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन